नासिन दाद लगारी में प्रोफेसर अजमल सावंत के कातलन की गिरफ्तारी लाइ मुख्तलिफ तंजीमों ने उस्तादन एहतिजाजी रैली कढ़ी। उन हवाले से ॾिसूं था अमजद लगारी की रिपोर्ट। दाद लगारी में उस्ताद तंजीमन ऐं सियासी समाजी अगवानन उस्ताद जाफ़र लगारी, उस्ताद फिदा हुसैन पिताफ़ी, सोशल वर्कर अब्दुल्ला बलोच, सदाम हुसैन लगारी, शाहनवाज़ पिताफ़ी ऐं ॿिनि पारां कार स्टैंड खां दाद लगारी प्रेस क्लब ताईं शहीद अजमल सावंत जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अगवाननि चयो त बिस्मिल्लाह जेके दोस्त असां गॾु थिया आहियूं, असांजो वाहिद मक़सदु इहो आहे त जेको हिकु अजमल सावंत हलियो वियो हुन सां इंसाफ़ छा ई थी सघंदो, अॻु में छा सिंध सां इंसाफ़ थियो आहे। असांजो हिकु ई वाहिद मुतालबो आहे पुलिस खां, कानून साज़ जेके असेंबली खां, त अॻिते जेके बि असांजा मौजूदु बक़ाया अजमल सावंत आहिनि, ॿिया ॼा दोस्त आहिनि, उन्हनि खे बचायो वञे, उन्हनि लाइ हिकु माहौल पैदा कयो वञे त उहे पंहिंजी तालीम खे वधाए सघनि, सिंध जे इल्म खे वधाए सघनि। हिन खां अलावा असांजो को बि मुतालबो कोन्हे। एजुकेशन खे आम कयो वञे ऐं पूरी सोसाइटी में जेको असांजो लिटरेसी रेट वधे थो पियो, इहो असांजो लिटरेसी रेट घटि आहे, हिन जे करे असांजो लिटरेसी रेट वधे थो पियो। कोशिशि करे कंदकोट, कश्मीर ऐं जेके बि असांजे रिमोट एरियाज़ आहिनि हुते तालीम खे आम कयो वञे ऐं उहो ई वाहिद हाल आहे त असां तालीम खे आम कंदासीं त अहिड़ा क़बीलाई तकरार असां ख़तमु करे सघूं था पिया। जेको कुझु डॉक्टर अजमल सावंत साहब सां थी वियो उहो थी वियो। हाणे असां वटि जेके बि पढ़िया लिखिया ऐं ॾाढा माण्हू मौजूदु आहिनि, ख़ुदा उन्हनि ते रहम कयो, ख़ुदा असांजी सिंध सां अहिड़ो असरु न कयो सुभाणे अफ़गानिस्तान ऐं अफ्रीका जहिड़ियूं कंडीशन्स हिते क्रिएट थी वञनि, सिविल वार में असां हलिया वञूं। ख़ुदा हिन सन ते रहम कयो। हर माण्हू ख़बर आहे त हीअ जेका पुठि भराई थिए पई, केरु आहिनि, छा आहिनि ऐं कीअं करनि था। ख़ुदा हिन सन ते रहम कयो ऐं असांखे हिकु एजुकेटेड ऐं लिटरेट सिंध खपे। जेके हिन सोसाइटी में बाक़ी अजमल सावंत बचा आहिनि, रेवोल्यूशनरी माण्हू आहिनि, उन्हनि जो फर्दर नुक़सानु न थिए। ऐं ॿियो असां गवर्नमेंट खां इहो मुतालबो चाहियूं था पिया त असांखे ट्रेंड माण्हू जेका ऑपरेशन लाइ मोकिलिया वञनि, उनखे जदीद हथियार आहिनि, तव्हां ड्रोन मौजूदु आहे या उनखां अलावा सुठियूं बख़्तरबंद मौजूदु आहिनि या सुठा तव्हां वटि इम्प्लॉइज़ मौजूदु आहिनि जेके असांजी टीम में उहे माण्हू मोकिलिया वञनि जीअं हिकिड़ो कम बि थी सघे ऐं उनजे अलावा असांजी फ़ौज जो, असांजी पुलिस जो, असां नौजवाननि जो नुक़सानु न थिए। छो जो हीअ असांखे गंद रिमूव त करिणो आहे ऐं उन जे पोयां जेका मेन वजह आहे जेके इन्हनि खे हथियार सप्लाई करणु था पवनि, कनि था पिया माण्हू, उहे माण्हू वाज़े थियणु खपनि, उहे केरु आहिनि। असांजो टोटली मुतालबो इहो ई आहे। अजमल सावंत जो क़त्ल हिकु सिंध जो शऊर जो क़त्ल आहे। हीअ क़बीलाई सिस्टम जहिड़ा जेके आहिनि इहे बंदि थियणु खपनि, तॾहिं वञी जेके अजमल सावंत जहिड़ा मशहूर ऐं पढ़िया लिखिया दोस्त बची सघनि था। अॻवाननि चयो त अजमल सावंत जो क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल आहे। सिंध सरकार खे घुर्जे त क़बीलाई झेड़ा ख़तमु कराए त जीअं ॿियनि अजमल सावंत जे शऊर रखंदड़ तालीम दोस्त क़बीलाई झेड़नि जी अना में क़त्ल न थियनि। हुननि चयो त बिना देर अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस कातलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन आबिद ख़ुश सां गॾु अमजद लगारी, आवाज़ TV, दाद लगारी।